अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मीटवर बाबाला बोलूँ किसो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद पान नंबर 51। ही वाक़ियो उन वक़्त जो आहे जॾहिं बनी हाशिम शोएब अबी तालिब में मशहूरु हुया। असद चयो आउं त उम्रे जे ग़रज़ सां आयो आहियां ऐं मूंखे तवाफ़ जे लाइ मस्जिद में वञणो ज़रूरु आहे। उतबा चयो कननि में कपाह विझी छॾिजईं न त उन जूं ॻाल्हियूं ॿुधी न सघे। इहो ॿुधी असद संदसि कननि में कपाह विझी छॾी ऐं मस्जिद में दाख़िल थियो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बचन ॿिनि चइनि माण्हुनि बनी हाशिम जे सां गॾु हिजर इस्माइल में वेठो हुयो। असद तवाफ़ में मशगूल हुयो ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र वटां गुज़रियो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन जे तरफ़ निगाह कई ऐं तबस्सुम फरमायो। उन हिकु मरतबो तवाफ़ कयो। ॿिए भेरा उन जे दिलि में गुज़रियो त मूंखां वधीक जाहिल केरु कोन हूंदो त अहिड़ो मामिलो मके में थी रहियो आहे ऐं उन जी हक़ीक़त मालूम न करियां ऐं मदीने वापसि हलियो वञा ऐं उते सोचे कननि मां कपाह कढी उछलाए छॾी। ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो आयो ऐं चयो नयम सबान यानी उनजो सलाम हुयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे तरफ़ मुंहुं मथे करे ॾिठो ऐं फरमायो ख़ुदा असांखे उन खां बि बहितर सलाम अता कयो आहे। इहो अहले बिश्त जो सलाम आहे यानी अस्सलाम अलैकुम। असद चयो असांखे कहिड़ी शइ जी दावत ॾियो था। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ख़ुदा जी वहदानियत जी ऐं पंहिंजे पैगम्बरीअ जी दावत ॾियां थो ऐं ख़ुदा सां गॾु कंहिंखे बि शरीक न करियो। पंहिंजे माउ पीउ सां नेकी करियो। पंहिंजे औलाद खे फ़ाक़ा ऐं परेशानीअ जे ख़्याल सां न मारियो। ज़ाहिरी ऐं बातिनी गुनाहनि खे तर्क करियो। कंहिंखे नाहक़ क़त्ल न करियो। यतीमनि जो माल न खाओ लेकिन जेतिरो मुबाह हुजे माप तौर पूरी करियो। जॾहिं ॻाल्हि करियो इंसाफ़ ऐं हक़ सां करियो। कंहिंसां रियायत न करियो भले तव्हांजो अज़ीज़ हुजे या रिश्तेदार हुजे। ख़ुदा जे अहद पैमा खे पूरो करियो। ही ॻाल्हियूं आहिनि ख़ुदा तव्हांखे तइलीम थो ॾिए। शायदि तव्हीं नसीहत हासिलु करियो। जॾहिं असद ही कलाम ॿुधो त उन जे दिलि में नूर ईमान जलवागर थियो ऐं सादत अज़लीअ उन खे घेरे छॾियो ऐं उन चयो त आउं गवाही थो ॾियां त ख़ुदा ई वाहिद खां सवाइ केरु ख़ुदा कोन्हे ऐं गवाही थो ॾियां त तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदा जा रसूल आहियो। आउं क़बीले हज़रत जा तइल्लुक़ रखां थो ऐं मदीने जो रहण वारो आहियां। असां ऐं कबीला ओस जे विच में अदावत ऐं नज़ा क़ाइमु आहे। अगरि ख़ुदा तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सबबु असां ऐं उन्हनि जे विच में मेल ऐं सुलह कराए त असांजे वेझो तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां सवाइ प्यारो केरु बि कोन हूंदो। थी सघे थो मूंसां गॾु मुंहिंजी क़ौम जा कुझु माण्हू मूंसां गॾु आया आहिनि। अगरि उहे बि पैगाम क़बूलु कनि त उमेद आहे त ख़ुदा हिन मामले खे तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में मुकमल करे छॾींदो। असीं तव्हांजा ख़ैर ख़्वाह पहिरें खां ई आहियूं। असीं यहूदनि खां ॿुधंदा हुआसीं उहे तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जूं ख़ुशख़बरी असांखे ॾींदा हुआ ऐं तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे बैत जूं ख़बरूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुया।
तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी बैसत जूं ख़बरूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुया। असीं उमेद था करियूं असांजो शहर तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हिजरत जो मक़ाम थींदो, छो त यहूदन असांखे अहिड़ी बयानु कयो आहे। ऐं ख़ुदा जो शुक्र करियां थो त उन मूंखे तौफ़ीक़ ॾिनी त आउं तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पहुतुसि। ख़ुदा जो कसम आउं आयो ई उन लाइ हुउसि त पूरे शहर खे पंहिंजो बणायां। ख़ुदा मूंखे उन खां बहितर ज़रियो अता फ़रमायो। पोइ ज़कवान आयो ऐं सैद उनखे चयो, इहो ई पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहियां जिन जी तव्हांखे बिशारत ॾिनी हुई। ऐं उन जी औसाफ़ खां असांखे आगाह कयो हुयो। इहो ॿुधी उन बि ईमान आंदो ऐं चयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां सां गॾु कंहिंखे मोकिलियो त असांखे क़ुर जी तइलीम ॾे ऐं माण्हुनि खे दीन इस्लाम जे दावत ॾे। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुसअब बिन ज़ुबैर खे उन्हनि सां गॾु मोकिलियो। इहो नौजवान माण्हू हुयो, नाज़त सां पालियलु हुयो। उन जा माउ पीउ उनखे घणो अज़ीज़ रखंदा हुआ ऐं कॾहिं मके खां ॿाहिरि कोन वियो हुयो। इहो जॾहिं मुस्लमान थियो त उनजे वालिदैन उन ते सख़्तियूं करणु लॻा। पोइ उन्हनि खे घरां कढी छॾियो। इहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु शुएब बि तालिब में पनाह में हुयो। उनजो हाल ख़राब थी वियो हुयो ऐं सख़्तियूं सहणु उन लाइ दुश्वार हुयो। उनखे क़ुर जो आयतूं ऐं अहकाम ख़ुदा घणो कुझु मालूम हुयो। असद ऐं ज़कवान ऐं मुसअब मदीने आया ऐं पंहिंजी क़ौम खे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तज़किरो कयो ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा औसाफ़ बयानु कया। उते हर हिकु क़बीले जा हिकु हिकु ॿ माण्हू मुस्लमान थियणु लॻा। मुसअब असद जे घर में मुक़ीम हुयो। हर रोज़ु क़बीले ख़ज़रत जे मजलिस में वेंदो हुयो ऐं इस्लाम जी दावत ॾींदो हुयो। उन्हनि जा जवान क़बूल कंदा रहंदा हुया।